अल्लाह वारनि जे खिलाफ ॻाल्हाईंदा, वलियनि जे खिलाफ घटवध ॻाल्हाईंदा, अल्लाह वारा हीअं आहिनि, फलाणो हीअं, फलाणो बुज़ुर्ग हीअं, फलाणो बुज़ुर्ग हीअं, बुज़ुर्गनि जे खिलाफ ॻाल्हाईंदा। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, अल्लाह उन जे रसूल ऐं मोमिननि जी इज़त अल्लाह वधाई आहे, वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यअलमून, पर मुनाफ़िकनि खे ख़बर ई कोन्हे का त मोमिन जी इज़त केॾी आला आहे। मुनाफ़िकनि खे कहिड़ी ख़बर त पीराने पीर दस्तगीर जो शान छा आहे। वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह खां दुआ है तो रब शाल असां सभिनी के हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। सब चो आमीन। महबूबन जी मोहब्बत में जियारे ऐं इन ही मोहब्बत में शल मौत अता फरमाए। अल्लाह खां दुआ है जन हीअ नूरानी महफिल सजाई आ, खर्च कयो आ, जानी माली ताउन कयो आ, अल्लाह उन्हनि जे दीन ऐं दुनिया में वाधारो फरमाए, इज्जत ऐं माल में इज़ाफ़ो फरमाए। असीं जेकी बि अल्लाह जो क़ुरान ॿुधण जे लाइ जमो थिया आहियूं, मालिक करीम रब शाल असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए। सब चो आमीन। पुट थोड़ो डिले घटाईस, एडो डिले रखियो त इस माण्हू जी आवाज़ समझ में अचे, आवाज़ वधाईस, बेस थोड़ो घटाईस, आवाज़ जेको रब जो ॾिनो अथई सभु ॾीस, थोड़ो प्रेशर ॾीस। अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझा जेके लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया, उन्हनि में अल्लाह ताला इरशाद फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह, ए ईमान वारो ड्रिजो अल्लाह जी ज़ात खां, हक़ तुकाती ही, जीअं अल्लाह खां ड्रिजण जो हक़ आहे। वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, ऐं न मरो बल्कि तव्हां मुसलमान थी पो मरो। माना मौत तव्हां खे इन हाल में अचे जो तव्हां मुसलमान हुजो, ईमान वारा हुजो। हिननि लफ्ज़नि में अल्लाह ताला जिंदगी गुजारण जा उसूल ऐं सबक सेखारिया आहिनि। अल्लाह ताला ॾस ॾिनो आ त तव्हां मुसलमानी वारी जिंदगी गुजारियो। जिंदगी त हर कंहिंजी गुज़रे पई, हयाती सभिनी जी गुज़रे पई, पर अल्लाह तो फरमाए जिंदगी उहा भली आ जेका मदीने वारे साईं जे रस्ते ते गुज़रंदी आ। तरीक़ो उहो भलो आ जेको लजपाल नबी जो आहे। समझो था, दुनिया में कई रस्ता आहिनि, कई टोला आहिनि, कई फिरका आहिनि, कई गस आहिनि, जिंदगी गुजारण जा कई तौर तरीक़ा आहिनि। के माण्हू रीतुनि ऐं रस्मुनि जे पोयां पंहिंजे क़ौम जूं बाबा हीअ रीत आहे, हीअ रस्म आहे, हीअ पूरी करणी आ। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए तव्हां इन्हनि रीतुनि ऐं रस्मुनि ते न हलो, इन्हनि दुनिया जे रीतुनि रस्मुनि ते जिंदगी न गुजारियो, बल्कि जिंदगी गुजारणी आ त मदीने वारे साईं जी ॾिनल राह ते जिंदगी गुजारियो। साउंड वारा अञा मज़ो नथो करे, इको थोड़ो घटाईस, थोड़ो अञा डिले ॾीस, मामूली सफ़ा बंद करे छॾीस, हल्को इको ॾीस, हल्को डिले रखीस। ये भी शयूं मां तोखे सेखारियां जा, घणियूं ॿुधियूं अथसि न, सम्झ में नथो अचेसि। दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि
अलैका हाणे तक में का पेड़ो गोड़े छॾीस कोन दई जा प्रेशर कोन दई जा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अर्ज पियो कया अल्लाह तो फरमाए जिंदगी इस्लाम वारी गुजारियो मुसलमानी वारी जिंदगी गुजारियो। असां वटि दुनिया में घणा तौर तरीका निकरी पिया आहिनि घणियूं रस्मूं निकरी पियूं आहिनि हर मामले में रीत रस्म ॾिसंदासीं बाबा असां सिंधी आहियूं बाबा असांजी हीअ सकाफ़त आहे भली शरीयत जे ख़िलाफ़ हुजे शादी में मरणे में परणे में जिंदगी जे मामलात में सभिनी में रीतूं रस्मूं ॻोल्हींदासीं कॾहिं के आलिम खां ईअं पुछा वञी न कंदासीं त बाबा असांजे लाइ हे मामलात आहिनि हुन में शरीयत छा थी चवे दीन छा थो चवे क़ुरान छा थो सेखारे इहो न पुछा कंदासीं। अल्लाह जो कुरान तो फरमाए त तव्हांजे लाइ जिंदगी गुजारण जो सुहिणो नमूनो मदीने वारे साईं जी जिंदगी में आहे। समझो था क़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना तव्हांजे लाइ जिंदगी सुहिणी जिंदगी तॾहिं तव्हांजी गुज़रंदी भली जिंदगी तव्हांजी तॾहिं गुज़रंदी जॾहिं उन गस ते हलंदो जेको मदीने वारे साईं सेखारियो आहे। जे महबूबन जो तरीक़ो तव्हांखे नथो वणे त अल्लाह तो फरमाए तव्हीं मूंखे नथा वणो तव्हांजा तरीक़ा अल्लाह खे नथा वणनि पंहिंजी मनमानी कयो पंहिंजे मर्ज़ी सां जिंदगी गुज़ारियो। पुट हर कंहिंखे अल्लाह ताला पाबंद बनायो आहे। मिसाल तौर असांखे हुकूमत में रहणो आहे पाकिस्तान में रहूं था त पाकिस्तान जा कानून असांखे उन्हनि जी पासदारी करणी पवंदी उन्हनि जी पैरवी करणी पवंदी। हिकिड़ो उसूल ठहियल आहे पाकिस्तान जे कानून में साईं मुंहिंजा को माण्हू कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो नथो करे सघे कब्ज़ो कंदो त हुन ते केस लॻंदो धोखेबाज़ी नथो करे सघे न त हुन ते 420 जो कलम लॻंदो। कानून ठहियल आहिनि न पुलिस जो इदारो आहे फौज जो इदारो आहे साईं मुंहिंजा अदालत जो निज़ाम आहे कानून साज़ी जी असेंबली ठहियल आहे असांखे उन कानून तहत पाकिस्तान में रहणो आहे न। ये दुनिया वारनि जा जोड़ियल कानून आहिनि ये माण्हुनि जा ठाहियल कानून आहिनि पर हिकिड़ो कानून अल्लाह ताला रहमान रब बि जोड़ियो आहे। असीं पुलिस जे डप खां को जुर्म न कंदासीं माण्हुनि खे जे डप खां बुछड़ो कम न कंदासीं माण्हू ॾिसनि था बाबा हे पाकिस्तान जे कानून जे ख़िलाफ़ आहे हे पाकिस्तान जे कानून में हीअ शइ आहे इनखे असां न मञंदासीं। सम्झो था पाकिस्तान जे कानून जो एहतराम कयूं था जेको कानून अल्लाह जोड़ियो आहे त उनजो त एहतराम असां ते वधीक आहे न। हिते डप आहे चोरी कंदासीं पुलिस पकड़े वेंदी केस दाख़िल थींदो FIR थींदी कोर्ट में साईं मुंहिंजा पेशियूं थींदियूं उनजे ख़ौफ़ खां माण्हू जुर्म नथो करे। जेतिरो कानून मज़बूत हूंदो ओतिरो उनजा फॉलोअर हूंदा उनजा पैरोकार हूंदा उनखे मञण वारा हूंदा। का ॻाल्हि सम्झो था की न कोन था सम्झो। अल्लाह बि हिकिड़ो कानून जोड़ियो आहे रब बि हिकिड़ो निज़ाम ठाहियो आहे वो निज़ाम कहिड़ो आहे जेको मदीने वारे साईं सेखारियो आहे। उन मुताबिक जिंदगी गुज़ारणी आहे उन मुताबिक असांखे हयाती गुज़ारणी आहे ऐं जिंदगी पुट उहा भली आहे जेका मदीने वारे साईं जे ॾिनल राह ते अमल कंदे गुज़रंदी आहे। कहिड़ो कानून अल्लाह ताला सेखारियो आहे वो कानून कहिड़ो आहे जंहिं ते अल्लाह ताला असांखे अमर कयो आहे त मुंहिंजे कानून ते हलो। असांखे त ख़बर न आहे न कानून कहिड़ो आहे। अल्लाह जो कुरान फरमायो वमा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। वरी जो सुभान अल्लाह लाउड वारा आवाज अथई एतिरो या का वेर रहल अथई मूंसां यार ॿुधा अॻ में त माफ़ी वठां तोखां। वमा आताकुमुर रसूल
अल्लाह जो कुरान तो फरमाए जेको हुकुम मदीने वारे साईं तव्हां के दिनो आ फखुजू उनके चंबड़ी पो उन जा पेरोकार बणजो उन जी पैरवी करण वारा बणजी वञो नबी जो फरमान अचे तो उनके गले लायो उन सां दिल लायो उन ते अमल करण वारा बणजी वञो वमा नहाकुम अन्हु फंतहू कुरान तो फरमाए जे कम का मदीने वारो साईं तव्हां के रोके झले उन कम का रुकजी वञो उन कम जे वेझो न वञो जेका मदीने वारे साईं मनौ कई आहे सुभान अल्लाह पाकिस्तान जे कानून तहत जेकॾहिं तव्हां जुर्म कंदो त साम्हूं अदालत बि आहे साम्हूं थाणो बि आहे सज़ा बि आहे सेंट्रल जेल आहे नंढी जेल आहे वॾी जेल आहे उन्हनि में कैद में विधो वेंदो बाबा 7 साल जे लाइ कैद काटे आयो आहे या दुनियावी ज़िंदगी जा कैद खाना आहिनि माण्हुनि जे कानूननि जुड़ियल आहे दुनिया में जे महबूब करीम जी बेफरमानी कंदे केड़ी खबर बदलो मिले या न मिले को चवण वारो आहे या न आहे पर मिठा जे महबूब जी बेफरमानी कंदे कंदे तू मरी वञी त मरण खां बाद में फैसला थींदा आहिनि जेको महबूब जे कानून के पासदारी नथो करे लजपाल नबी जे फरमान ते अमल नथो करे उन मौत का बाद में फैसलो थियणो आहे मरण का बाद में उन जो हिसाब किताब थियणो आहे तोखां ज़रे ज़रे जो पुछाणो थींदो जिंदगी मिलेई वक्त मिलेई हयाती मिलेई पैसो मिलेई कहिड़े हाल में हयाती गुज़ारियई किथे माल ख़र्च कई हुई किथां कमाई हुई ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो पवंदई पोइ उहा अदालत त पाकिस्तानी अदालत वारी न हूंदी जो बर पिया ॾेई माण्हू जान छॾाए वञे हिते थाणे ते वञ 10 रुपया ॾे साईं मुंहिंजा जान छॾे वेंदा भली ज़ालिम माण्हू हुजे मुजरिम हुजे लख रुपया ॾे साईं मुंहिंजा पंहिंजे हक़ में फैसलो वठियो पियो वञे इहो दुनिया जी अदालत आहे रिश्वत वठी फैसला करण वारी अदालत दुनिया जी आहे पर मिठा जेको महबूब जे कानून जी भञकड़ी करण वारो आहे उन जे लाइ कोर्ट जेका क़यामत जे ॾिहाड़े लॻंदी उन में फैसले करण वारो को दुनिया जो जज न हूंदो ख़ुदि अल्लाह अहकमुल हाकिमीन हूंदो अल्लाह तो फरमाए वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह वारीअ जे ज़र्रे जेतिरो जे ख़ैर जो कम कई हुई चङो अमल कई हुई त मां अल्लाह उन जो बि तोखे अजुर अता फरमाईंदुसि पर जे वारीअ जे ज़र्रे जेतिरो गुनाह जो कम कई हुई वारीअ जे ज़र्रे जेतिरो बुछड़ो कम कई हुई त उन जो पुछाणो थींदो उन जो बि हिसाब ॾियणो पवंदो मिसकाल छा के चइबो आहे ख़बर अथव मिसकाल ये चादर आहे चादर के 2 टुकड़ा कयूं वरी हिकिड़ो टुकड़ो बचो उनके 2 टुकड़ा कयूं वरी जेको टुकड़ो बचे उनके 2 टुकड़ा कयूं ताजो अहिड़ो टुकड़ो वञी बचे जंहिंखे 2 अध न करे सघिजे उनखे सरबो आहे मिसकाल ये वारी जो ज़रो आहे उनखे कैंची सां कटे नथो सघिजे न धागो आहे धागे खे कटियो एतिरो नंढो थी वञे जो उनके कैंची कटे न सके उनके सरबो आहे मिसकाल अरबी बोली में उनके सरबो आहे मिसकाल इन जेतिरो बि जे चङो कम कई त उन जो बि इनाम मिलंदो ई पर जे इन ज़र्रे जेतिरो गुनाह जो कम कई पुट त उन जो बि पुछाणो थियणो आहे अल्लाह वटि हिसाब ॾियणो आहे पोइ अहिड़ा कम न कर जंहिंमें शर्मिंदा थियणो पवे कम उहो कर जंहिंमें अल्लाह राज़ी थिए मदीने वारो साईं राज़ी थिए राज़ी कंदो अलाह अॻे की न कोन कंदो जहिड़ो तव्हांजो लाउड सुस्त आहे तहिड़ा तव्हीं सुस्त लॻा वेठा आहियो सुभान अल्लाह बहलूल दाना फकीर हुयो बहलूल दाना बगदाद में बहलूल दाना वॾो फकीर दुर्वेश थी गुज़रियो आहे हिकिड़ी जॻह ते बाज़ार में वेठो हुजे बहलूल
बाजार में वेठो हुयो त हारून रशीद खलीफो गुजरियो होता। हारून रशीद पुछा के बलूल तू बाजार में छा तो करी पियो? जे अल्लाह जो माण्हुनि जो ठहराव थो कयां पियो। जे बाजार में वेठो ही छा पियो करी? फ़कीर बाजार में छा पियो करी? फ़कीरनि जा अंदाज़ निराला हूंदा आहिनि। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खलीफे के चई त अल्लाह जो ऐं पाननि जो ठहराव थो कयां। चइबो ठहराव कयो अथई? चई हाओ अल्लाह मञे थो, माण्हू नथा मञनि। माण्हू नथा ठहराव कनि, अल्लाह मञे थो, माण्हू ठहराव नथा कनि। कुछ वक्त गुजरियो, हारून रशीद पंहिंजे काफ़िले सां गॾु निकितो त ॾिसई बहलूल दाना कब्रिस्तान में वेठो आहे। हारून रशीद पुछा के बहलूल छा थो करी? जे माण्हुनि जो ऐं अल्लाह जो ठहराव थो कयां। साॻियो कमु पियो कयां। जे को नतीजो छा थो निकिरे? जे अॼु अल्लाह माण्हू मञनि था, अल्लाह नथो मञे। कब्रुनि में वेठा आहिनि, हुते बाज़ार में वेठा हुया। जे अल्लाह चवे पियो अचो मूं ॾे, रब राज़ी आहे, माण्हू राज़ी न आहिनि। अॼु कब्रिस्तान में अचे वेठो आहियां त रब त राज़ी, अॼु माण्हू त राज़ी आहिनि, चवंदा अल्लाह राज़ी थिए, पर रब नथो मञे। सम्झो था का ॻाल्हि की न कोन था सम्झो?